अस्सलामुअलैकुम नाज़रीन, नवी ॾिसी रहिया आहियो मेहरान टीवी न्यूज़ ऐं आऊं आहियां रुख़सार पंवर। सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी एहतिसाब जो नओं इदारो जोड़ण जो मुतालबो करे छॾियो। बिलावल भुट्टो जो चवणु आहे त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ नेब जो इदारो गैरआइनी बणिजी वियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत कुलभूषण खे एनआरओ ॾियण जी कोशिश करे रही आहे। वज़ीर आज़म इमरान खान जेतिरा एनआरओ तारीख़ में कंहिं बि वज़ीर आज़म न आहिनि ॾिना। जहांगीर तरीन खे बि एनआरओ मिलियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे हिकु भेरो ॿीहर मनाज़रे जो चैलेंज ॾेई छॾियो। मुराद सईद जो चवणु आहे त बिलावल भुट्टो जिते चवे उते ॻाल्हाइण लाइ तयारु आहियां। मुख़ालिफ़ धुर वधीक लुट मार लाइ एहतिसाब जो अमल बंदि करण जो मुतालबो करे पई। वॾेर की सोच रखंदड़ पर्ची वारो सियासतदान जवाब ॿुधण जी सघ बि रखे। जीआईटी में बिलावल जे वालिद जे शुगर मिलनि जा नाला शामिल आहिनि। वज़ीर आज़म जी का बि शुगर मिल न आहे। मुल्क में कोरोना जा केस घटिजण लॻा। सिहतयाब थींदड़नि जी शरह में बि इज़ाफ़ो। रिकॉर्ड वधीक 1763 नवां केस रिपोर्ट। मरीज़नि जो मजमूई तइदाद 2,69,191 थी वियो। वायरस वधीक 32 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। कोरोना विघे फोथियलनि जो अंग वधी 5,709 थी वियो। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर जी वीसी परवीन शाह खे हटाइण लाइ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल। दरख़्वास्त गुज़ार एडवोकेट फयाज़ खमीसाणी मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त रिटायरमेंट खां पोइ परवीन शाह जो मुदो वधायो वियो आहे। अदालत लाॻापियल धुरियुनि खे नोटिस जारी कंदे 11 अगस्त ते जवाब तलब करे वरितो। फिल्म में आपाशी अमले जे मुसलसल नाअहली सबब हिकु भेरो ॿीहर नसीर शाह खे 50 फुट घारो। इतला बावजूदि आपाशी अमलो न पहुतो। पाणी फसल बोअण खां पोइ ॻोठनि में काहे पियो।